सरवरी जमायत पुरमन माण्हुनि जी जमायत आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सरवरी जमायत सां ज़्यादतियूं थींदियूं आहिनि पर सरवरी जमायत पाण खे सां ज़्यादतियूं कान कंदियूं। मूंखे सरवरी जमायत सां प्यारु आहे, इन करे जो सरवरी जमायत जो मूंसां प्यारु आहे ऐं आउं पंहिंजो प्यारु ख़तमु थियणु न ॾींदुसि। आउं पंहिंजे जमायत सां गॾु आहियां, भले ही सांगड़ आहे, भले हैदराबाद हुजे, भले कराची हुजे, भले इस्लामाबाद हुजे। आउं पंहिंजे सरवरी जमायत जे ग़रीब माण्हुनि सां गॾु ऐं हर उन ग़रीब माण्हू सां गॾु आहियां जंहिंसां ज़ुल्म थो थिए। उहे सभई मूंखे ईअं प्यारा आहिनि जीअं सरवरी जमायत मूंखे प्यारा। मूंखे इलाही ॾुख थियो आहे। असीं ईंदा आहियूं सांगड़ में त ॾाढी ख़ुशीअ सां ईंदा आहियूं त वञूं पिया पंहिंजे जमायत सां मिलंदासीं, माण्हुनि सां मिलंदासीं, तहज़ियत करणु ईंदासीं, शहीदनि जो ईंदासीं, मक़ाम ॾिसणु। त ग़ैर इंसानी अमल हो जेको थी चुको आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे, मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जी पार्टी आहे, मोहतरमा आसिफ भुट्टो साहिबा जी पार्टी आहे। ऐं उनखे गुज़ारिश कंदुसि त जेके ही मायूं वीचारियूं रोअनि पियूं, जेके चवनि थियूं त असीं नियाणियूं आहियूं, मूं उन्हनि खे चयो त तव्हीं असांजूं नियाणियूं आहियो। इहो ज़ुल्म तव्हां सां कोन थियो आहे, इहो गॾियल ज़ुल्म थियो आहे। ऐं सम्झा थो त इन सां इंसाफ़ु थियणु खपे, मुकमल इंसाफ़ु थियणु खपे ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी रिआयत न थियणु खपे। मुझे बहुत अफ़सोस हुआ है आज सांगड़